घोटकी बेनज़ीर भुट्टो ह्यूमन रिसोर्स रिसर्च डेवलपमेंट बोर्ड घोटकी पारां मक़ामी होटल में कैरियर काउंसलिंग प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें ग्लैमर इंस्टीट्यूट जे डायरेक्टर हाफ़िज़ कादिर बख्श एवान, स्काई टेक आदिलपुर जे डायरेक्टर इमदाद हुसैन काज़ी, हाफ़िज़ नसीर अहमद खावड़, डायरेक्टर सोशल वेलफेयर ज़हूर अहमद चाचड़, DMC सईद अहमद सांगरी, नजीबुर रहमान महर, अनीस एवान, मुख्तियार अहमद, मोहम्मद नवाज़, फयाज़ अहमद घुट्टो, मैडम फरहाना, मैडम कंवल, साजिद अली अराई, मेहंदी हसन चन्ना समेत शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते कैरियर काउंसलिंग प्रोग्राम के ख़िताब कंदे मुक़र्रिरीन चयो त बेनज़ीर भुट्टो ह्यूमन रिसर्च एंड डेवलपमेंट बोर्ड फ्रीलांसिंग कोर्स ऐं कैरियर काउंसलिंग जे हवाले सां सुठो प्लेटफॉर्म ॾिनो आहे, जंहिं मां केतिरा ई ग़रीब शागिर्द फ़ाइदो वठी रहिया आहिनि। उन चयो त नौजवान असांजो सरमायो आहिनि, उन्हनि खे घुरिजे त हू उन्हनि कोर्सनि मां फ़ाइदो वठनि त जीअं मुस्तक़बिल में पंहिंजे मुल्क ऐं शहर जो नालो रोशन करे सघनि। हुन चयो त बेनज़ीर भुट्टो ह्यूमन रिसोर्स रिसर्च एंड डेवलपमेंट बोर्ड ग़रीब शागिर्दनि लाइ सुठो मौक़ो फराहम कयो आहे। इन करे असां इन्हनि शागिर्दनि खे पंहिंजे इदारे मां बिज़नेस प्लान ॾींदासीं त जीअं हू पंहिंजो कारोबार ख़ूबसूरत अंदाज़ सां हलाए सघनि। हुन चयो त फ़ेज़ 6 खां वठी अॼु ताईं केतिरनि ई मुस्तहिक़ ॿारनि खे तरबियत ॾिनी आहे, जेके हुनर सिखण बाद बाइज़त कारोबार ऐं नौकरियूं करे रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।